मुंहिंजे माॻ खां भेण गुलबानो सिंधीअ जी लिखियल तहरीर। हा, मूंखे अॼु बि तुंहिंजा उहे अखर चिटा यादि आहिनि जॾहिं तो शाम जे पहर में चयो हो त जॾहिं पंछियुनि जी मौसम ईंदी तॾहिं मिलंदासीं, जॾहिं हर पासे बहार ई बहार हूंदी तॾहिं मिलंदासीं, जॾहिं गुल टिड़ंदा तॾहिं मिलंदासीं, जॾहिं पखी मिठियूं ॿोलियूं ॿोलींदा तॾहिं मिलंदासीं, जॾहिं माल जा वलर वथां ॾे वरंदा तॾहिं मिलंदासीं। हा, जॾहिं ॿिनि प्यार करण वारनि खे को ॿुधार न कंदो तॾहिं मिलंदासीं। तेसि ताईं मुंहिंजी मिठी यादुनि खे दिलि में समाए रखजांइ। अगरि दिलि में घणो मातम थिए त पेन पनो खणी चार अखर प्यार जा लिखी ऐं मोहबत में उमाणे छॾिजांइ। रही हयाती त हिन जहान में मिलंदासीं, न त वरी हुन जहान में मिलंदासीं जिते प्यार खे प्यार सम्झो वेंदो। तेसि ताईं दुआनि में यादि, हा तेसि ताईं दुआनि में यादि।